بسم الله الرحمن الرحيم. الله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وآله الطيبين الطاهرين. أما بعد. मुअज़्ज़िज़ सामीन व नाज़रीन इकराम, मोहब्बत अहले बैत जे उनवान सां नाई नशस्त में इहो ज़िक्र कंदासीं त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नज़दीक मोहब्बत अहले बैत शर्त आहे ईमान जे लाइ। जीअं अठीं नशस्त में ज़िक्र कयोसीं त मोहब्बत अहले बैत उहो अमल आहे जेको इस्लाम जी बुनियाद आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं रिवायतूं ज़िक्र कयोसीं त नबी जिन फरमाइनि था मोहब्बत अहले बैत असासे इस्लाम आहे, इस्लाम जी बुनियाद आहे। उन रिवायतनि मथां इहो नतीजो निकिरी सघे थो त मोहब्बत ईमान जे लाइ शर्त आहे, छो जो मोहब्बत अहले बैत उन इस्लाम जी बुनियाद आहे जंहिं इस्लाम जे लाइ अल्लाह ताला क़ुरान में थो पियो फरमाए त मुंहिंजो पसंदीदा दीन इस्लाम आहे। दीन इस्लाम जी बुनियाद मोहब्बत अहले बैत आहे। लिहाज़ा हिकु इंसान मुसलमान ई तॾहिं थी सघे थो जॾहिं उहो मोहब्बत अहले बैत रखंदो हुजे, जेका ईमान जे लाइ शर्त आहे। इन खां अलावा काफ़ी सारियूं रिवायतूं आहिनि जेके दलालत थियूं कनि इन ॻाल्हि ते त मोहब्बत अहले बैत ईमान जे लाइ शर्त आहे। जिन्हनि मथां हिकु रिवायत मुख़्तसिर वक़्त में असां बयानु कंदासीं त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, या अली मन अहब्बुक फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी फ़क़द अहब्बल्लाहु। ए अली, जंहिं तोसां मोहब्बत कई उन मां मोहम्मद सां मोहब्बत कई, ऐं जेको मूंसां मोहब्बत कंदो गोया उन अल्लाह सां मोहब्बत कई। व मन अबग़ज़ुक फ़क़द अबग़ज़नी व मन अबग़ज़नी फ़क़द अबग़ज़ल्लाहु। ए अली, जंहिं तोसां दुश्मनी रखी, तोसां बुग़्ज़ रखियो, उन मां मोहम्मद सां बुग़्ज़ रखियो, ऐं जेको मां मोहम्मद सां बुग़्ज़ रखंदो उन अल्लाह सां बुग़्ज़ रखियो। अॻिते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, व मन अबग़ज़ल्लाहु फ़अलैहि लअनतुल्लाहि वल मलाइकतु वन नास अजमईन। ऐं जेको अल्लाह सां दुश्मनी थो रखे उन ते अल्लाह जी बि लानत आहे, ऐं मलाइका बि लानत कनि था, ऐं तमाम इंसान बि लानत कनि था। इन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान मज़ा मालूम थो थिए त उहो शख़्स जंहिं ते अल्लाह ऐं अल्लाह जे मलाइका ऐं तमाम इंसाननि जी लानत हुजे त उहो मोमिन ऐं इस्लाम जे दायरे खां ख़ारिज आहे। लिहाज़ा ईमान जे आला दर्जे ते अगरि कोई फ़ाइज़ थियणु चाहे थो त उन जे लाइ ज़रूरी आहे त उहो अल्लाह सां मोहब्बत करे ऐं अल्लाह जी मोहब्बत खे अख़ज़ करे, ऐं अल्लाह जी मोहब्बत मौक़ूफ़ आहे आले मोहम्मद जी मोहब्बत ते, अली अमीर अल मोमिनीन ऐं जनाब सैयदा फ़ातिमा ज़हरा जी रिज़ाअत ते। लिहाज़ा उन्हनि जी मोहब्बत सां ई अल्लाह जी मोहब्बत इंसान खे अख़ज़ थींदी आहे, हासिल थींदी आहे। इन मज़ा मालूम थो थिए त मोहब्बत अहले बैत ईमान जे लाइ शर्त आहे। इन खां अलावा इल शराए में ऐं बिहारुल अनवार ऐं अनीसुल मुहिबीन में हिकु रिवायत आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, ला युमिनु अब्दुन हत्ता अकूनु अहब्बु इलैहि मिन नफ्सिही। कोई बि शख़्स मोमिन नथो थी सघे एसी ताणी जो उहो मूंसां एतिरी मोहब्बत करे जेतिरी पंहिंजी नफ़्स सां मोहब्बत कंदो आहे। व यकूनु इतरती अहब्बु इलैहि मिन इतरतिही। ऐं उन जी इतरत मुंहिंजी इतरत सां एतिरी मोहब्बत करे जीअं हू पंहिंजे पाण सां मोहब्बत कंदी आहे। व यकूनु अहली अहब्बु इलैहि मिन अहलिही। ऐं उन जी अहल मुंहिंजी अहल सां मोहब्बत करे। मोमिन थियण जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, शर्त आहे त व तकूनु ज़ाती अहब्ब इलैहि मिन ज़ातिही। हू मुंहिंजी ज़ात सां एतिरी मोहब्बत करे जेतिरी पंहिंजी ज़ात सां मोहब्बत कंदो आहे। इन ईमान जे आला दर्जे ते फ़ाइज़ थियण जे लाइ आख़िर में दुआ आहे ख़ुदावंद क़ुदूस खां त असांखे मोहम्मद ऐं आले मोहम्मद जी मोहब्बत अता फ़रमाए ताकि ईमान जे उन आला दर्जे ते पहुची सघूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।